नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में बरसातनि जे वसकारे खां पोइ मच्छरनि शहरनि तोड़े ॿाराड़ी में रहंदड़ आवाम जो जीवन जंजाल करे छॾियो। मच्छरनि खां बचण जे लाइ खिपरो में ठहंदड़ मोहरनि जो कारोबार जे ख़रीदारी में वाह थी वई है। बारिश थिए थी पोइ किन थी थो वञे, किन थियण खां पोइ मच्छर थी था वञनि, मच्छर थियण खां पोइ ख़ुदि हिकिड़ी सनड़ी आहे उहा बि थी वञे। इन करे जेको आबादगार भाइर आहिनि, ग़रीब आहिनि, जेका हू माल लाइ पंहिंजे लाइ मच्छरदानी जो बंदोबस्तु कंदा आहिनि। को बकरी जो नंढी ठहाराईंदो आहे, को वॾी ठहाराईंदो आहे, पंहिंजे हर कंहिंजो संदो नमूनो आहे। को 10 महीने लाइ ठहाराईंदो आहे, को 5 लाइ। जेको 10 जो ठहाराए थो उहो असांखे 300 रुपया सिलाई ॾिए थो, जेको 2 जो ठहाराए थो तो वो असांखे 100 रुपया ॾिए थो। मच्छरदानी बनाते हैं, ये सेठ जेठानंद कपड़े की दुकान से आपको रब्ता कर सकता है। लेकिन ये कि महंगाई के हिसाब से काफ़ी लोग पैसे देते हैं, ज़्यादा भी देते हैं, लेकिन ये गुजारा चल रहा है। लेकिन महंगाई ने कमर तोड़ दिया। लेकिन अगर किसी भाई को मच्छरदानी वगैरह चाहिए हो तो जेठानंद कपड़े से रब्ता करें। ये हमारे कोई 10 डोरों की बनाता है, कोई 12 की, कोई 2 की, क्योंकि गुर्बत हमारे हिसाब से हमारे पास भी है, लेकिन बराड़ी में भी गुर्बत ज़्यादा है। दाणे से 10 मीटर जी ठाऊं था, 5 मीटर जी ठाऊं था, 2 मीटर जी भी ठाऊं था। इन जी सिलाई घटि मिले थी, इन करे लॉकडाउन जे करे असांजो गुज़ारो कोन थो हले। असां ही मच्छरदानी जो कपिड़ो आहे साइज आहे स्पेशली जेको हीअं हले पियो माल जे हिसाब खां, त हिन में असां हर क़िस्म जी क्वालिटी आहे, चाइना की आहे, लाहौर वारी आहे, प्लस में असां सुठी कराची वारी क्वालिटी भी है ऐं बिल्कुलु मुनासिब रेट ते आहे, होलसेल रेट जो भी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।